अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र वझंदासीं हिन जे सिंध में मकानी चूंड जे पहिरें मरहले में हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यक़ीनी बणाइण लाइ 20 SSPs खे सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिक्योरिटी लाइ ख़ुसूसी टास्क ॾिना विया। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि सैयद असद रज़ा खे ज़िले मीरपुर ख़ास, इरफान बहादुर ऐं शबीर सेठार खे ज़िले लाड़काणे, अदी चांडियो खे ज़िले जैकमाबाद, फिदा जांवरी ऐं ज़ीशान शफ़ीक अहमद खे ज़िले घोटकी लाइ टास्क ॾिना विया। कंबर लाइ सैयद मोहम्मद अली रज़ा, शिकारपुर लाइ इरफान समूह खे टास्क सौंपिया विया। सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदरि मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। तयारियूं क़तई मरहले में दाख़िल। सखर, लाड़काणो, शिकारपुर, जैकमाबाद, घोटकी, कंधकोट, कशमोर, कंबर, शहदादकोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में सुभाणे उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थींदो। सिक्योरिटी लाइ प्लान बि जोड़ियो वियो। इलेक्शन कमीशन पारां सिंध में मकानी चूंड पुरअमन बणाइण लाइ सहकार जी दरख़्वास्त। मकानी चूंड में ज़ाब्तनि जे भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो बि ऐलान। इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। चूंड लाइ तयारियूं मुकमल आहिनि। फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस एहलकार मुक़रर हूंदा। संदनि कोशिश आहे त सिंध में मकानी चूंडूं शफ़ाफ़ थियनि। अमन वारी कोशिशुनि खे कमज़ोर न सम्झियो वञे। हथियारबंद फ़ौज कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। कराची में पाक नेवी जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाक नेवीअ जो मुल्की सामूंडी हदुनि जे हिफ़ाज़त में अहम किरदारु आहे। हुकूमत पाक बहरिया खे वसीला फ़राहम कंदी। क़ौमी तरक़ीअ जा मनसूबा वक़्त ते मुकमल करणा आहिनि। परेड में औरत कैडेट्स जी शिरकत ते बि ख़ुशी आहे। PTI जी हुकूमत सरकारी टीवीअ खे नीलाम करणु चाहे पई। इमरान ख़ान 2014 जे धरणे दौरान सरकारी टीवीअ ते हमिलो करायो ऐं हमिलो कंदड़नि खे वाधायूं ॾिनियूं। PTV क्रिकेट राइट्स जे नाले हेठि धरणो हंयो वियो ऐं PTV जा हक़ कंहिं ॿिए चैनल खे ॾियण जो मनसूबो रिथियो वियो। सिंध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI हुकूमत में ईंदे माण्हुनि ते सभु ख़्वाब ॾेखारिया पर अमली तौर कुझु बि न कयो। इमरान ख़ान इक़्तिदार में अचण खां अॻु वॾियूं दावाऊं कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची खां नवाबशाह पहुची वियो। क़ौमी असेंबली जो स्पीकर राजा परवेज़ अशरफ, ज़ाहिद अकरम दुरानी, साद रफ़ीक ऐं नवीद कमर बि वज़ीर आज़म सां पहुता। हवाई अॾे ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म जी आजियां कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे संदनि रमण जे लाॾाणी ते तासियत कई। कराची में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां MKM जे वफ़द जी मुलाक़ात। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वसीम अख्तर, कन्वीनर नवीद जमील ऐं ॿियनि वज़ीर आज़म
शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़्याल ॻाल्हियूं। कराची जे तरक़ियाती रथाउनि ते ख़्यालनि जी ॾेवड़। ज़रियनि मूजिबि MQM वफ़द। मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म खां मुलाक़ात दौरान गवर्नर सिंध जी मुक़ररी ऐं मुआहिदे ते अमल जी घुर कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां नून लीग जे वफ़द बि मुलाक़ात कई।